मोरो ख़बर शामिल करे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर जे बुनियादी मसइलनि जे हल जे लाइ मोरो बचाओ इतिहाद पारां मोरो प्रेस क्लब अॻियां ऐलान थी बुख हड़ताल कई वई, जंहिंमें मोरो जे सियासी, समाजी, इल्मी, अदबी, मज़हबी, क़ौम परस्त हल्के सां वास्तो रखंदड़नि कारोबारी शख़्सियतनि, साफ़िन ऐं सानियावंदनि वरी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते बुख हड़ताल जी अॻवानी यासीन सूमरो, अब्बास खोखर, मोहम्मद सूमरो, यूनिस राहू, अली असगर बुलेती, जगदीश कुमार, अब्दुल मालिक अबड़ो, मखदूम अजहर, ख़ालिद बुघियो, सिकंदर कोराई, आज़ाद इम्तियाज़ खोसो, ख़ादिम चांडियो, अब्दुल हमीद पंवर, लाला शाहिद पठान, असलम हुब, सादिक मेमण, माजिद मेमण, नईम पीर ज़ादो, अब्दुल फताह डारी, समन भट्टी, कुर्बान छजड़ो, सरमन देपर, दाऊद उमरानी, इम्तियाज़ डायरी, नोमान लुंड, साजन कुमार, ज़ैन मेमण ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते हिननि चयो त असांजो मोरो शहर निधड़को बणायो वियो आहे, पर असां उन जा हक़ीक़ी वारिस मौजूदु आहियूं। पंहिंजे शहर जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं हर मसइले ते भरपूर आवाज़ उथारींदासीं। मोरो शहर जा केतिरा ई बुनियादी मसइला आहिनि जिन जे हल जे लाइ असां डिघी जिदोजहद करण जे लाइ निर्वार थिया आहियूं। अलामती बुख हड़ताल बाद 10 मुहर्रम उल हराम खां पोइ मुस्तक़िल एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी। मोरो में बिजली, गैस, सफ़ाई सुथराई, ड्रेनेज, तालीम, सिहत, तरक़ियाती कमनि जी खोट, साफ़ पाणी, व्याजखोरी, ज़ख़ीरा अंदोज़ी, हर शइ ते मनपसंद अघनि समेत ॿिया केतिरा ई मसइला आहिनि जेके हल थियण बजाए वधी विया आहिनि। हिननि चयो त मोरो में अमन ऐं अमान जी सूरत हाल पिण ख़राब थींदी पई वञे। हर रोज़ चोरियूं फुरूं ऐं धाड़ा थियनि पिया। शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि, पर इंतिज़ामिया को क़दम खणण जे लाइ तयारु न हुई। हिन वस वारनि अमलदारनि खे अपील कई त मोरो जा बुनियादी मसइला जल्द खां जल्द हल कया वञनि।